सेवन मां के ख़बर ॾींदा हलूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवाणी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवन शहर के सभी वार्डन में सफ़ाई की सूरत-हाल बेहतर नज़र अची रही है। जड॒हिं खां सेवन म्यूनिसिपल कमेटी के चेयरमैन की चार्ज सैयद शहजाद हैदर शाह संभाली है, उन्हनि ॾींहनि खां वठी चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी सेवन शहर के अवाम के बुनियादी सहूलतूं ॾियण की कोशिश करे रहियो आहे। जॾहिं त सेवन के सभी वार्डन में सफ़ाई और पानी जो खास ख्याल करे सेवन शहर के रहवासियों के वक्त सिर पानी पिण मुहैया करे रहियो आहे। जॾहिं त सैयद शहजाद हैदर शाह सेवन के सफ़ाई वग़ैरह कराइण लाइ 3 ज़ोननि में विरहायो वियो आहे। ॾिठो वञे त सेवन शहर में जेको एडमिनिस्ट्रेटर वारो दौर हुयो उन में सेवन के अवाम के पीअण जे पानी लाइ सिकायो वियो, जॾहिं त हींअर सेवन शहर के कंहिं बि इलाइक़े में पानी न अचण की शिकायत न अची रही है। सेवन में रोज़ाना सफ़ाई बाबत शिकायतूं मौसूल थींदियूं हुयूं, पर जॾहिं खां सैयद शहजाद हैदर शाह चेयरमैन जो उहिदो संभालियो आहे तॾहिं खां सेवन के कंहिं बि इलाइक़े में सफ़ाई जे मेजर शिकायत मौसूल न थी रही है। सेवन जो अवाम खुशनसीब है जो साईं जहिड़ो नौजवान सेवन म्यूनिसिपल कमेटी जो चेयरमैन मुक़रर थियो आहे।